औज़ुबिल्लाहि शैतान रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो, आऊं आहियां नवाज़ चांडियो। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ज़रई तोसी ख़िदमतनि जे मर्कज़ डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी सिंध हैदराबाद में। ऐं अव्हांखे वक़्त ब वक़्तु सिंधू में ॿोॾि जी सूरत हाल ऐं ईंदड़ इम्कानी बरसातनि ऐं ॿोॾि खां कीअं बचा कजे बाबति ॼाण ॾियण जी कोशिशि करे रहिया आहियूं। आबादगार भाइर पंहिंजा तयारु थियल फ़सुल कहिड़े तरीक़े सां ॿोॾि खां अॻुवाट मार्केट ताईं पहुचाइनि, उन हवाले सां असां पंहिंजे आबादगार भाइरनि खे ॼाण ॾियण जी कोशिशि करियूं पिया। ऐं गॾोगॾु हिन सॼी सूरत हाल में ज़राअत खातो ऐं उनजो फील्ड अमलो हिन वक़्तु केतिरो किरदारु अदा करे रहियो आहे, उन हवाले सां बि तव्हांखे ॼाण ॾियण जी कोशिशि करे रहिया आहियूं। आबादगार भाइरो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़राअत खाते तरफ़ां सॼो फील्ड अमलो ऐं ज़राअत सां गॾोगॾु लाॻापियल जेको बि असांजी ज़िले इंतिज़ामिया आहे उन्हनि सां पिणु गॾिजी कमु करे रहियो आहे। ऐं फील्ड में मौजूदु अमलो ज़िले इंतिज़ामिया सां गॾोगॾु जेके असांजा फील्ड में मौजूदु आबादगार आहिनि उन्हनि खे पिणु ॼाण ॾियण जी कोशिशि में हिन वक़्तु जेको आहे मसरूफ़ अमल आहे। ऐं आबादगार भाइरनि खे इहा ॼाण ॾियण जी कोशिशि कई पई वञे त सिंधू में ईंदड़ इम्कानी ॿोॾि ऐं गॾोगॾु जेका मौसमियात खाते जी अॻकथी आहे त ईंदड़ 24 या 48 कलाकनि अंदरि सिंध में वधीक जेके बरसातूं पियूं अचनि, उन हवाले सां बि आबादगारनि खे इहा ॼाण ॾियण जी कोशिशि कई पई वञे त उहे पंहिंजा जेके तयारु थियल फ़सुल आहिनि उन्हनि खे जेको आहे इन्हनि बरसातनि खां कीअं बचाइनि। जेकॾहिं इम्कानी ॿोॾि आहे त उन हवाले सां तयारु थियल जेके फ़सुल आहिनि उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां मार्केट में पहुचाइनि, उन हवाले सां असां पंहिंजा ही प्रोग्राम जेके आहिनि उहे करे रहिया आहियूं ऐं तव्हांखे ॼाण ॾियण जी कोशिशि करे रहिया आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ 24 खां 48 कलाकनि अंदरि पंजनद खां जेको दरियाई वहिकिरो या दरियाई सैलाबी पाणी अचे पियो उहो असां वटि गुडू बैराज में दाख़िल थींदो ऐं उहो गुडू खां थींदो पोइ सखर ऐं कोटड़ी बैराज वसीले जेको आहे त समुंड में अची छोड़ कंदो। त हिन वक़्तु बि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गुडू बैराज ते जेका आहे उहा विचोले दर्जे जी, जॾहिं त कोटड़ी ऐं सखर बैराज ते हेठां दर्जे जी ॿोॾि मौजूदु आहे ऐं गुडू बैराज ते पाणी में जेको आहे मुसलसल इज़ाफ़ो थी रहियो आहे। उन सॼे वायुमंडल में सूबाई वज़ीर ज़राअत मोहतरम जनाब सरदार मोहम्मद उस्मान महर साहब जेके सिंध हुकूमत जा लेफ्ट बैंक एरिया जा फोकल पर्सन पिणु आहिनि, उन्हनि आबपाशी जी इंतिज़ामिया ऐं ज़िले इंतिज़ामिया सां गॾिजी गुडू बैराज जो दौरो कयो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर ज़राअत चयो त फ़िलहालु ख़तरे जी का बि ॻाल्हि न आहे। हुन चयो त हिकु अंदाज़े मुताबिक़ हिन वक़्तु तक़रीबन 7 लख क्यूसिक जेको पाणी आहे उहो अचे पियो, जॾहिं त सिंधू में गुडू खां वठी समुंड ताईं 10 खां 11 लख क्यूसिक ताईं पाणी जेको आहे उहो क्रॉस करण जी गुंजाइश मौजूदु आहे। सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद वश खान महर चयो त उन बावजूदि असां पंहिंजी तयारी जेका आहे उहा पूरी तरह मुकमल करे छॾी आहे। हुन चयो त के बंदि इंतिहाई हसास आहे ऐं उते असां हंगामी बुनियादनि ते जेको आहे उहो कमु करे रहिया आहियूं। उन खां अलावा हुन चयो त शेनक लूप बंदि जेको आहे उनखे फ़िलहालु ख़तरे जी का बि ॻाल्हि न आहे। सूबाई वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद वश खान महर चयो त ईंदड़ इम्कानी नुक़साननि खां बचाव जे लाइ या ज़राअत खे जेको नुक़सानु पहुचण जो इम्कानु आहे उन खां बचाव जो असां अॻुवाट ई बंदोबस्तु करे छॾियो आहे, अंदाज़ो लॻाए छॾियो आहे त सिंध जी ज़राअत खे केतिरो नुक़सानु पहुची सघे थो। हुन चयो त सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु, चेयरमैन पीपल्स पार्टी मोहतरम जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह साहिब जे ख़ासि हिदायतनि ते हू जेके आहिनि अॼु हिते गुडू बैराज ते पहुता आहिनि ऐं हू अंदाज़ो लॻाइनि पिया त गुडू बैराज वटि हिन वक़्तु केतिरो पाणी आहे ऐं ईंदड़ जेके 24 खां 48 कलाक आहिनि उनमें केतिरो पाणी अचण जो इम्कानु आहे। सूबाई वज़ीर चयो त सिंध जो ज़राअत खातो ऐं आबपाशी जो जेको अमलो आहे उहे सभु गॾिजी 24 कलाक सिंधू जे बंदनि जी निगरानी कनि पिया त जीअं सिंध में ईंदड़ इम्कानी जेके ॿोॾि आहे उन खां असांजे आबादगारनि खे, असांजी ज़राअत खे कोशिशि करे वधि खां वधि बचाए सघिजे। हुन चयो त इंशाअल्लाह ताला कंहिं बि क़िस्म जे नुक़सान जो को बि अंदेशो असां वटि जेको आहे फ़िलहालु मौजूदु न आहे। जी आबादगार भाइरो, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु असां वटि जेके कचे में मुख़्तलिफ़ गाह पोखियल आहिनि जंहिंमें जंतर मकई वग़ैरह, त कोशिशि करियो त तव्हां पंहिंजा जेके गाह पोखियल आहिनि उहे बि उन्हनि खे बि कटे वठो, उन गाह खे कटे या त मार्केट मोकिलियो या त पंहिंजो महफ़ूज़ करे रखो थो जीअं इम्कानी ॿोॾि या बरसातनि दौरान तव्हां पंहिंजे माल जे चारे जे लाइ उन खे इस्तेमालु करे सघो। उन खां अलावा जेके कचे में पोखियल फ़सुल आहिनि, ख़ासि करे बसर जेको आहे उहो तक़रीबन तयारु थियण जे मरहले में आहे। उन खां अलावा तिर जेकॾहिं आहिनि जिथे जिथे पची चुका आहिनि त उन्हनि जो बि लाभारो करे वठो ऐं उन्हनि खे कोशिशि करे कि महफ़ूज़ जाइ ते या पके तरफ़ खणी अचो ऐं उते उन्हनि मां जेको आहे तो तव्हां तिर वग़ैरह कढी उहे बि मार्केट पहुचाइण जी कोशिशि करियो।
आबादगार भाइरो इहो बि तव्हांखे कचे में रहंदड़ महिरबानी आबादगारनि खे गुज़ारिश कंदा हलूं त कोशिशि करियो, वधि खां वधि कोशिशि करियो त कचो जेको आहे उहो तव्हां ख़ाली करे वठो, छाकाणि त कचे में तमामु घणी ॿोॾि अचण जो इम्कानु आहे। जीअं असां तव्हांखे ॿुधायोसीं ऐं असांजे सूबाई वज़ीर मोहतरम जनाब सरदार मोहम्मद विशखन ख़ान महर साहिब जो बि चवणु आहे। आबपाशी खाते जा जेके असांजा मुख़्तलिफ़ ज़रिया आहिनि उहे बि ॿुधाइनि पिया त इन जी जो मतिलबु कि सॼो कचो जेको आहे उहो पाणी हेठि ईंदो। कोशिशि करियो तव्हां कचो ख़ाली करे पके ॾे अची वञो ऐं पंहिंजो जेको तव्हांजो चौपायो माल आहे उन खे हिफ़ाज़ती टुकापण लॻाए वठो त जीअं उन माल खे बि जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं वग़ैरह आहिनि उन्हनि खे बचाए सघिजे।